नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड जे वार्ड नंबर 1 जे रहवासिन बुनियादी सहूलतन जी खोट ऐं चूंडियल नमائندن जे अदम दिलचस्पी जे ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी एहतजाज धरणो हयूं ऐं एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ असलम चांडियो, इम्तियाज़ चांडियो, दीदार चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 32 सालनि खां सीता रोड जूं नालियूं ऐं क्रास कोन आहे, जंहिं जे ख़िलाफ़ ॿियो भेरो एहतजाज करे रहिया आहिनि। हिननि आला इख्तियारनि सां इंसाफ़ जी अपील कई आहे। वार्ड नंबर 1 में रोड रस्ता ऐं नालियूं ऐं गैस खां महरूम आहियूं ऐं असांजो पहिरियां खां एहतजाज हुयो, वरी अॼु एहतजाज आहे ऐं असां आला ऑफिसरनि खे इहो चिता ॾियूं था ॾिसियो साहिबु मुख़्तियारकार टाउन कमेटी ऑफिसर MP MNA जेके बि आहिनि तरिया, असां उन्हनि खे अपील था कयूं महिरबानी करे रोड रस्ता ॾिना वञनि असांखे ऐं अॼोको एहतजाज जेको इन खां वरी ॿी सूरत में सख़्तु हूंदो। असां पंहिंजे वात ते कारियूं पटियूं ॿधे असां टाउन कमेटी जे अॻियां एहतजाज कंदासीं। उन खां अलावा पोइ असां MNA साहिब जो घेराव कंदासीं। असांखे महिरबानी करे असांजो हक़ जेको आहे बुनियादी हक़ खां महरूम न कयो वञे। असांजो मसइलो आहे इहो असांजो हल कयो वञे, महिरबानी करे। मुतालबो असांजो एहतजाज पहिरियां बि असां एहतजाज कयो। असांजो एहतजाज जो मुतालबो इहो आहे त असां गैस न कर वार्ड नंबर 1 में असां पहिरें एहतजाज खां बाद में न MP न MNA न MP असां कंहिं बि तावन न कयो आहे, न DC ऑफिस दादू। बराए महिरबानी असांजो एहतजाज वधंदो, अञा एहतजाज खे वधाईंदासीं। असां सां बराए महिरबानी करे MP MNA तावन कनि। असांखे गैस जी सहूलियत न आहे, नेकर जी सहूलियत न आहे, असांखे नाली जी सहूलियत न आहे। बराए महिरबानी करे MP MNA खे असां गुज़ारिश था कयूं, असां सां को बि MP MNA ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। एहतजाज आहे इहो असांजो नाली नेकर ऐं गैस जे हिसाब इन सां एहतजाज आहे। असां इहे ॿियों दफ़ो एहतजाज था कयूं, तंहिंजे करे असां इन्हनि खे MP MNA खे चूंडे करे असां ऐवाननि में था विहारियूं। इन जे करे ऐवाननि में था विहारियूं त इहे असांजा जेके मुतालबा या असांजो जेके इहे जाइज़ ॻाल्हियूं, असांजा जाइज़ मसला इहे असांजा हल नथा कनि। छाजे करे इन्हनि खां असां पुछूं था त छो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।